बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अऊज़ुबिल्लाहिस्समीउल मिनश्शैतानिर्रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वसल्लल्लाहु अला मुहम्मदिन व आलिहि त्ताहिरीन। अम्मा बाद फ़क़द क़ाला अल्लाहुल हकीम फ़िल क़ुरआनिल करीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शहरु रमज़ानल्लज़ी उन्ज़िला फ़ीहिल क़ुरआन। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। मुमिन किराम, माह मुबारक रमज़ान जे विदा जे हवाले सां चंद अराइज़ खणी तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थिया आहियूं। बजाइन जे जो पंहिंजे तरफ़ां कुझु अर्ज़ कजे माह रमज़ान जे अलविदा जे मुतालिक़, बहितर इहो महसूसु थिए थो त इमाम ज़ैनुल आबिदीन अलैहिस्सलातु वस्सलाम जी सहीफ़े सज्जादिया जी दुआ नंबर 45 जेका आहे इन उनवान सां त इमाम अलैहिस्सलातु वस्सलाम जे माह रमज़ान खे विदा करण जी दुआ आहे। उन मां अगरचे तवील दुआ आहे ऐं इन मुख़्तसिर नशिस्तनि में इहा गुंजाइश न आहे त सॼी दुआ जी तशरीह करे सघिजे ऐं वज़ाहत करे सघिजे, लेकिन इमाम अलैहिस्सलातु वस्सलाम कुझु सलाम कयो आहे, सलाम विदा अलविदा ई सलाम ऐं ख़ुदा हाफ़िज़ कयो आहे। जहिड़े तरीक़े सां माह मुबारक रमज़ान खे उहो क़ाबिल गौर आहे ऐं गौर फ़िक्र करण जी ज़रूरत आहे उन में, ऐं जिन सिफ़ात जेके बयानु कया आहिनि उन में इमाम सज्जाद अलैहिस्सलातु वस्सलाम माह मुबारक रमज़ान जूं सिफ़ात जेके आहिनि उहा किन क़ाबिल गौर आहिनि ऐं महसूसु थिए थो हक़ीक़तन जेको माह मुबारक रमज़ान खे दर्क करे थो, उन जी हक़ीक़त खां वाक़ुफ़ु आहे त उन जे लाइ माह मुबारक रमज़ान जो वञणु केतिरो न दर्दनाक ऐं उन जे लाइ केतिरो न हिकु शिद्दत सां उन जो फ़िराक ऐं जुदाई उहो शख़्स महसूसु करे थो। उहो उन क़दुरु ऐं मंज़िलत माह मुबारक रमज़ान जी उन खे ख़बर पइजी सघे थी जेको उन जी हक़ीक़त खां वाक़ुफ़ु हुजे, ऐं इमाम मासूम अलैहिस्सलातु वस्सलाम खां वधीक केरु शख़्सियत थी सघे थी जेका माह मुबारक रमज़ान जी अहमियत खां वाक़ुफ़ु हुजे। अचो त इमाम ज़ैनुल आबिदीन अलैहिस्सलातु वस्सलाम जी सहीफ़े सज्जादिया वारी दुआ जा चंद फ़क़रात, चंद जुमला असां अर्ज़ कयूं था तव्हांजी ख़िदमत में। ऐं छो जो तवील दुआ आहे उन मां फ़क़ति असां उहे सलाम वारा हिसा जिते 20 दफ़ा इमाम अस्सलामु अलैक करे माह मुबारक रमज़ान खे ख़िताब कयो आहे, सिर्फ़ु उहो सो तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ु कंदासीं। इमाम अलैहिस्सलाम विदा इन नमूने कनि था, इब्तिदा चवनि था त दुआ जी दरमियानी हिसो अर्ज़ु कयां थो, फ़नहनु मुवद्दिऊहु विदा मन अज़्ज़ फ़िराक़ुहु अलैना। पोइ असां इमाम अलैहिस्सलाम फरमाइनि था माह मुबारक जो तज़किरो करे माह मुबारक रमज़ान जो, पोइ असां हाणे माह मुबारक रमज़ान खे मुवद्दिऊहु अलविदा था कयूं, ख़ुदा हाफ़िज़ था कयूं, लेकिन कहिड़े नमूने ख़ुदा हाफ़िज़? विदा मन अज़्ज़ फ़िराक़ुहु अलैना, अहिड़े शख़्स जी ख़ुदा हाफ़िज़ करण वांगुरु जीअं अहिड़े शख़्स खे ख़ुदा हाफ़िज़ कबो आहे अज़्ज़ फ़िराक़ुहु अलैना, जंहिंजी जुदाई ॾाढी सख़्तु गुज़रे थी असां ते, व ग़मना ऐं जंहिंजी जुदाई जंहिंजो फ़िराक़ असांखे मग़मूम ऐं ग़मगीन करे थो छॾे, व अवहशना इंसिराफ़ुहु अन्ना, ऐं जंहिंजो वञणु असांखे तन्हा करे थो छॾे, जंहिंजे वञण खां पोइ असां पंहिंजो पाण खे तन्हा महसूसु था कयूं। उहो माह मुबारक रमज़ान जी अज़मत आहे। इमाम फरमाए माह मुबारक रमज़ान जे वञण खां पोइ मां पंहिंजो पाण खे तन्हा महसूसु थो कयां। व लज़िमना लहू अज़िमामुल महफ़ूज़, ऐं उहो जेको अहदो पैमा उन सां कयल आहे असांजे ज़िमेदारी आहे त असां उन अहदो पैमा खे निभायूं। वल हुरमतुल मरइया, जेका हुरमत ऐं एहतराम आहे उन माह मुबारक जो ज़रूरी आहे त असां उन हुरमत खे अदा कयूं, एहतराम बजा आणियूं। वल हक़ुल मक़ज़ी, ऐं उहो हक़ आहे जेको उनजो असां ते उहो असां अदा कयूं, ज़रूरी आहे असां ते। नहनु क़ाइलून, पोइ असां कहिड़े नमूने था ख़ुदा हाफ़िज़ कयूं माह मुबारक रमज़ान खे? नहनु क़ाइलून अस्सलामु अलैका या शहरल्लाहिल अकबर, मुंहिंजो तो ते सलाम हुजे ए अल्लाह जा सभ खां अज़ीम ऐं वॾा महीना, बुज़ुर्ग महीना। इमाम अलैहिस्सलाम शहर माह मुबारक रमज़ान खे शहरुल्लाहिल अकबर चवनि था, अहम सिफ़त जेका आहे बयानु कनि था माह मुबारक रमज़ान जी। महीननि मां सभ खां अज़ीम महीनो माह मुबारक रमज़ान, ऐं कीअं न हुजे माह मुबारक अज़ीम महीनो, बरकतनि भरियल महीनो, नुज़ूल क़ुरान जो महीनो, शब क़द्र जो महीनो, मग़फ़िरत जो महीनो, रहमतनि जो महीनो। व या ईद औलियाही, ॿी सिफ़त इहा था बयानु कनि तो ते सलाम हुजे ए शहरुल्लाह अकबर, व या ईद औलियाही, ए औलिया ख़ुदा जी ईद तो ते सलाम हुजे। इहो मतिलबु आहे जेके औलिया ख़ुदा आहिनि उहे माह मुबारक रमज़ान खे पंहिंजे लाइ ज़हमत जो सबबु न सम्झंदा आहिनि, रहमत जो सबबु सम्झंदा आहिनि। आख़िरी ॾींहुं माह मुबारक रमज़ान खां पोइ वारो उनजे लाइ ईद जो ॾींहुं न आहे हूंदो, बल्कि 30 ॾींहं 29 ॾींहं माह मुबारक रमज़ान जा उनजे लाइ ईद जे मिसल हूंदा आहिनि।
यानी औलिया ख़ुदा के जेके बंदगान ख़ुदा आहिनि जेके हक़ीक़त दर्क कनि था माह मुबारक रमज़ान जी, उनखे ख़बर आहे केतिरी क़द्र मंज़िलत वारो महीनो आहे, उन्हनि जे लाइ हर ॾींहुं माह मुबारक रमज़ान जो ईद जे मिसल हूंदा आहे। उहे ईअं जश्न मल्हाइनि था, ईअं ख़ुशी मल्हाइनि था हर ॾींहं में, जीअं इंसान ईद वारे ॾींहुं फ़क़ति माह मुबारक गुज़रण खां पोइ में या ईद अल अज़हा जे मौक़े ते, ईद गदीर जे मौक़े ते जीअं ईद मल्हाईंदा आहिनि, ईअं औलिया ख़ुदा माह मुबारक जी हर घड़ी में ईद मल्हाईंदा आहिनि, छो जो उन्हनि खे ख़बर आहे केॾो अज़ीम महीनो आहे। उनखां पोइ फरमाइनि था अस्सलामु अलैकुम या अकरम मसूबिन मिनल औक़ात व या ख़ैर शहरिन फिल अय्याम, मुंहिंजो तो ते सलाम हुजे ए तमामु वक़्तनि मंझां सभ खां बहितरीन ऐं क़ाबिल इज़त ऐं इकराम वारो वक़्तु, सभ खां बहितरीन वक़्तु मुंहिंजो तो ते सलाम हुजे, व या ख़ैर शहरिन फिल अय्याम, ऐं ॾींहंनि मां सभ खां बहितरीन ॾींहंनि वारो महीनो, वसाआत ऐं घड़ियुनि मां सभ खां बहितरीन घड़ी वारो महीनो। इमाम अलैहिस्सलाम अहिड़े नमूने कनि था ऐं गुफ़्तगू इंशाअल्लाह असांजी जारी रहंदी। इंशाअल्लाह आईंदा नशिस्त में कुझु वधीक इमाम अलैहिस्सलाम जे जुमलनि ते वज़ाहत कंदासीं। तेसिताईं इजाज़त चाहियूं था।